अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब आहे हू ॾोथी हू ॾींहं। लेखक सैयद असामुद्दीन राशिदी। क़िस्त 7। लाड़काणे में सिंधी ज़ुबान जे अदब ऐं शेरो सुखन जो बि ॾाढो चर्चो हूंदो हो। गोया उन वक़्तु जेसीं ताईं मुसलमाननि जो तालुक़ु आहे, लाड़काणे खे मरकज़ी हैसियत हासिलु हुई। सांगी गदा ऐं कलीच जे दौर में उहो शरफ़ हैदराबाद कयो। उते उहो चर्चो हूंदो हो। जॾहिं उते मजलिसां मुंतशिर थियूं ऐं जॾहिं उहा रांदि फिटी तॾहिं लाड़काणे जो वारो वरियो। हैदराबाद ते जंहिं वक़्तु ख़िज़ा आई, उन वक़्तु लाड़काणे में अदबी बहार जी आमद थी। सिंधी अदब ऐं सिंध जे अदबी तारीख़ुनि जो समूरो मामिलो ऐं मरकज़ लाड़काणे मुंतक़िल थी वियो। सांगीअ खे ख़ुदा जन्नत में जायूं ॾिए हमेशह पाण वटि शेरो सुखन जी मजलिस कंदो हो। शाइरनि खे गॾु करे ख़ान हमतर ग़ज़ल पढ़ाईंदो हो। उन ई मजलिस खे शहरबाज़ी चइबो हो। मुशाइरे जे नाले मां अञा को बि वाक़ुफ़ु कोन हो। लाड़काणो ई सिंध में पहिरियों शहर आहे जिते उन ई तरह ई शहरबाज़ीअ जे मेड़ या महफ़िल खे हिंदुस्तानी तर्ज़ ते मुशाइरो सॼियो वियो ऐं पहिरियों भेरो मुशाइरे जा घणो करे सभई आदाब सवाइ पान ऐं थुकदान जे उन्हनि मुशाइरनि में इस्तेमालु कया विया। लाड़काणे में जॾहिं उहे मुशाइरा शुरू थिया तॾहिं मूंखे होश बि कोन हो। मां त घणो पोइ 1927-28 ईस्वी धारे अची उहो रंग ॾिठो। हक़ीक़त में उन्हनि जी इब्तिदा मरहूम डॉक्टर अब्दुल मजीद सिद्दीक़ीअ कई हुई 1919 ईस्वीअ में। जीअं लाड़काणे जे वेटनरी अस्पताल जो डॉक्टर थी आयो, तीअं अची मुशाइरे जो बुनियादु विधाई। मरहूम हो पंजाबी, लेकिन सिंधियुनि जहिड़ो सबाजो ऐं चङो मुड़ुसु, दोस्तीअ जो पको ऐं पुख़्तो, नेक दिल ऐं ईमानदार, ख़ुदि गर्ज़ असुलु न, पंहिंजे हमवतननि वांगुरु दोस्तीअ खे तिजारत न सम्झंदो हो ऐं न उनखे कमु कढण जो हिकु ज़रियो ख़्यालु कंदो हो। दोस्ती महज़ दोस्तीअ ख़ातिर रखंदो हो। उर्दूअ जो सुठो शाइर ऐं अकबर अलाहाबादीअ जो शागिर्दु हो। सिंधियुनि जहिड़ी ॻाल्हाईंदो हो। लाड़काणे में ई हो जो ख़िलाफ़त तहरीक जी इब्तिदा थी ऐं मरहूम जान मोहम्मद जूणे जे हिजरत जो सिलसिलो शुरू कयो। सिंधी मुसलमाननि जी सियासी ज़िंदगीअ में हेजान आयो। शाह साईं तुराब अली शाह कंबर वारो ऐं मरहूम जान मोहम्मद उन्हनि तहरीकुनि जा अलमबरदार हुआ। महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, मौलाना मोहम्मद अली, डॉक्टर कचलो, अबुल कलाम आज़ाद वग़ैरह सभु लाड़काणे में आया। बाहि भरी वई। जलसा जुलूस ऐं नारा शुरू थी विया। उन ई ज़माने में डॉक्टर सिद्दीकी मरहूम क़ौमी जोश पैदा करण लाइ अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु सख़्तु नज़म लिखी शाह साईं मरहूम खे ॾिना। जन सियासी मजलिसनि या जलसनि में सख़्तु हेजान बर्पा करे छॾियो। अंग्रेज़नि ॾाढी कोशिशि कई त नज़मुनि जे मुसनिफ़ जो पतो लहनि, पर खेनि आख़िर ताईं ख़बर कान पई त को संदनी मुलाज़िम बाग़ी आहे। उहे नज़म न किथे छपिया ऐं न अॼु कंहिंखे यादि आहिनि। सालनि पुॼाणा जॾहिं उहे तहरीकूं ख़तमु थी वियूं, माण्हू थधा थी विया, हिंदू ऐं मुसलमाननि जो क़ौमी नुक़्ता निगाह ई फिरी वियो, उन वक़्तु उहे नज़म शाह साईं मरहूम वटि मां हिकु नोटबुक में ख़ुशख़त लिखियल ॾिठा ऐं पाण ई मथियों किसो मूंखे ॿुधायऊं। बहरहाल डॉक्टर साहब मरहूम लाड़काणे जे शाइरनि खे गॾु करे उहे मुशाइरा शुरू कराया। फ़क़ीर अली मोहम्मद क़ादरी मरहूम मग़फ़ूर उन दौर जो पुख़्ता मश्क शाइर हो। अल हक़ीक़त अख़बार संदसि मिल्कियत ऐं संदसि ई जारी कयल हुई। उन्हनि मुशाइरनि जो इंतिख़ाब उन अख़बार में छपिबो हो। मुंहिंजो उस्ताद हज़रत ख़ादिम लाड़काणवी, प्यारो ऐं मिठो दोस्त मियां ग़ुलाम सरवर क़ादरी ऐं असांजो मरहूम नवाज़ अली ख़ान न्याज़ बि उन ई इब्तिदाई दौर जा क़ादिरुल कलाम शाइर हुआ। क़ादिरनि जो ख़ानदान ऐं जाफ़िरनि जो घराणो उन ज़माने में गोया इल्मी ऐं अदबी तहरीक जो रूह ऐं जान हो। जनाब हाजी महमूद ख़ादिम जवान ऐं डॉक्टर सिद्दीकीअ जो ख़ासि शागिर्दु हो। उहो ई मुशाइरे जे कारोबार जो सेक्रेटरी थियो। जॾहिं मूंखे शेरो शाइरीअ जो चस्को लॻो तॾहिं संदसि नालो ॾाढो मशहूरु हो। शेरो शाइरीअ जे फ़न ते सिंधीअ में संदसि लिखियल हिकु किताबु चिलकणे पने आर्ट पेपर ते निहायत सुहिणो छपियल पिणु मुंहिंजे हथु लॻो। तंहिं करे फ़ौरन ख़तो किताबत जे ज़रिए शागिर्दी अख़्तियार करे खांसि इस्लाह वठणु लॻुसि ऐं संदसि ई हुकूमत लाड़काणे जे मुशाइरनि में अची शरीक थियुसि। उन वक़्तु अञा मुशाइरे जो फू हो। घणा शाइर पाण अची शरीक थींदा हुआ ऐं केतिरा टपाल रस्ते पंहिंजा ग़ज़ल मोकिले ॾींदा हुआ। मूंखे हिकु हिकु शइ चिटीअ तरह यादि आहे। छा ॾींहं हुआ, अलगर्ज़ाई, बेफ़िक्री, न खाधे जो ग़म, न रोज़गार जी ॻणती, सभु शइ सस्ती ऐं साहांगी, कमी कंहिं शइ जी कान। छा न मज़ूर जी महिनत ऐं 1 रुपयो कारीगर जी कमाई हूंदी हुई।
आमदनियूं जेतोणीक थोरियूं लेकिन बरकत घणी, तंहिं करे कंहिंखे ॻणती ऐं ॻाराणो कोन हो। अॼु वारा मसइला मुल्क में हुआ ई कोन। जन जिस्म जान ज़हन ऐं सिहत खे चट करे जीअ खे सफ़ा झोरे रखियो आहे। इंग्लैंड जो नालो ॿुधिबो, लंदन जो रोब दिलुनि ते हो, बाक़ी न अमेरिका हुई ऐं न रूस जो निशान हो। इस्लामी मुल्कनि मां फ़क़ति बादशाह दस्तगीर याने 11 वारे पीर जे करे बगदाद ऐं ख़लीफ़तुल मुस्लिमीन सबबि तुर्कीअ जो नालो मुस्लमाननि खे मालूम हूंदो हो। ईद ऐं जुमे जे ख़ुतबनि में हमेशह तुर्कीअ जे सुल्तान जो नालो बतौर बादशाह इस्लाम जे वरितो वेंदो हो। तोड़े ख़लीफ़े खां ख़िलाफ़त खसिजी वई ऐं मरहूम खे जन्नत में बि जायूं मिली वयूं, पर उहा सुध सिंध जे मुस्लमाननि खे पइजी कान सघी। सालनि ताईं हर जुमे ऐं हर ईद ते संदसि उमिरि दराज़ीअ लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं हुयूं। रेडिया ऐं हवाई जहाज़ कोन हुआ। जन अॼु सॼी दुनिया खे हिक ॿिए जे एतिरो क़रीब करे छॾियो आहे जो जेकॾहिं अमेरिका में को हादसो थिए थो त उन जो दर्द हिते असां महसूसु कयूं था। उते कंहिंजी दिलि टुटे थी त कारोनरीअ जो हमिलो असां ते हिते थिए थो। कंहिंजी एॾी ख़बर कान हूंदी हुई ऐं कंहिंजो कंहिंसां वास्तो कोन हो। थोरियूं घुरिजूं, नंढा मसइला ऐं मामूली मामला दरपेश हूंदा हुआ। ज़हन खां जिस्म जन खां कॾहिं मुतासिर कोन थियो। सिंध जो पहिरियों माण्हू ख़ान बहादुर खोड़ो हो, जेको सभ खां अवल सिंध जुदाईअ जे सिलसिले में हिंदुनि जे मुक़ाबले लाइ लंडन हवाई जहाज़ में वियो, वरना हवाई जहाज़ जी सवारीअ जो कंहिंखे तसवुर बि कोन हो। मूंखे यादि आहे मां पंहिंजे वाहण जी मस्जिद में उन ॾींहुं गुलिस्तान जो उहो सबक़ु यादि करे रहियो हुउसि, जंहिंमें हीउ शेर आहे: पसरे नुए बाबदाने बनशस्त ख़ानदाने नबूतश गुमेशुद। नेरनि महिल हुई जो ओचितो आसमान में घूघट थी वियो। सॼो ॻोठु घरनि मां निकिरी आयो, ॼण सूर इसराफ़िल थी वई ऐं क़यामत अची वई। एतिरो ख़ौफ़ ऐं एॾो हिरास हो, सेण वांगुरु आसमान में का शइ उॾामंदे नज़र आई। केतिरा ॾींहं अचरज ऐं वेसूरो हो। ॾींहंनि पुॼाणा मालूम थियो त हवाई जहाज़ हो। इहो उहो ज़मानो हो जॾहिं पहिरीं जंग अञा मस ख़तमु थी हुई। मतिलबु उहो आहे त हर को फ़िक्र खां ख़ाली ऐं ज़हनी अज़ियतुनि खां आजो रहियो। अलवहीद नयूं ताज़ियूं ख़बरूं आणींदी हुई, वरना ॿाराड़ीअ में घणो करे हफ़्तेवार अख़बारूं ईंदियूं हुयूं ऐं ख़बरुनि ते जॾहिं हफ़्ता गुज़री वेंदा हुआ तॾहिं माण्हुनि खे हक़ीक़त हाल मालूम थींदी हुई। लाड़काणे जी अल हक़ीक़त अख़बार मुस्लमाननि जी अख़बार हूंदी हुई, जंहिंजे पहिरें सिफ़े ते घणो करे नवाब अमीर अली ख़ान जी उथी वेठीअ जूं ख़बरां या संदसि शान में कसीदो छपियल हूंदो हो। उन जे मुक़ाबले में लाड़काणा गज़ेट हिंदुनि कढी, जंहिंजो एडिटर दीवान टहल राम तलीरेजा हो। उन भव खां त मतां पेंट तां पतलून तिरकी पेरनि में न वञी पवे, सॼो वक़्तु उबदाणी ऐं अगठ में हथु विझो पियो सियो बाज़ार में घुमंदो हो। संदसि प्रेस हाजी मोहम्मद दर्ज़ीअ जे भिक में हूंदी हुई। कमन दर्ज़ीअ वांगुरु दीवान टहल राम बि हिकु शाही ऑफिस में वेही कोन सघंदो हो। होॾां शाही बाज़ार मां कैंची हथ में खणी कमन मरहूम निकिरंदो ऐं हेॾां उबदाणे में हथु विझी दीवान टहल राम ऑफिस खां ॿाहिरि ईंदो। चहलकदमी कंदे कंदे ॿेई अची तलाउ ते मिलंदा ऐं उतां वरी हर को पंहिंजी पंहिंजी मंज़िल ॾांहुं मोट खाईंदो। उहे ॿ अख़बारूं शहर में मुख्य हुयूं। आलमगीर अख़बार काज़ी ग़ुलाम नबी मरहूम घणो पोइ कढी, जेका हली न सघी। दीवान क़िस्मत राय छगाणीअ जी एकता अख़बार बि काल्ह कलूणी ॻाल्हि आहे। जंहिं ज़माने जो मां ज़िक्र थो करियां उन वक़्तु क़िस्मत अञा तर्क शिराज़ी हूंदो हो। ख़ैर, उहा इस्तलाह त ईरान जी आहे। असांजी पंहिंजी ॿोलीअ मूजिबि अञा हू बिल्कुलु लसाट हो ऐं हनीफ़ वटि तमामु घणी अचु वञु हुअसि। हनीफ़ त क़दरदान न हो, पर सचपचु जॾहिं मजलिस में ईंदो हो त सभु कंहिं माण्हूअ जे जिस्म में ॼण जान अची वेंदी हुई ऐं जॾहिं वेंदो हो तॾहिं ईअं पियो महसूसु कबो हो गोया दिलि ॿुॾे थी। ख़बर न आहे उहा कैफ़ियत छो थींदी हुई। घणनि सालनि बाद हिन एकता पहिरियां ई हफ़्तेवार कढी। जॾहिं पीर इलाही बख़्श पहिरियों रेवेन्यू मिनिस्टर थियो, उन वक़्तु न छड़ो एकता अख़बार डेली थी वई, बल्कि ख़ुदि क़िस्मत जी क़िस्मत बि खुली पई। संगत में जेको पहिरीं छड़ो क़िस्मत सॾिबो हो ऐं हफ़्तेवार एकता वक़्तु मिस्टर क़िस्मत सॾजणु लॻो, सो यकदमि दीवान क़िस्मत राय छोगाणी थी सिंध जे ॿधीअ छुड़ीअ जो मालिक बणिजी वियो। तलाउ मथां ज़मींदार बैंक जे भिक में जेको संदसि हुजरो हो सो हिन छॾे ॾिनो ऐं पोस्ट ऑफिस जे पुठियां हिकु वॾी जाइ वठी उन में रहणु लॻो।
जंहिंजे दरवाज़े अॻियां सिंध जे हिंदू मुस्लिम रवेन्यू कामोरनि जा कटक नज़र ईंदा हुआ। उहे बि के ॾींहं हुआ, अॼु त उहा बि सुध कान अथऊं त पंहिंजो उहो संगती रहे किथे थो। हाल हयात बि आहे इहा थियो रब ॾे राही। उन जे पहिरें ज़माने में न्याज़ मरहूम सां बि दोस्ती हुअसि, हिकु न्याज़ ऐं हिकु हनीफ़। छाकाणि त पाण हिंदू मुस्लिम एकता जो क़ाइल ऐं सूफ़ी मतन जो माण्हू हो। तंहिं करे दोस्तनि जो हिकु वसी हल्को पैदा कयो हुअईं। पीर इलाही बख़्श जी पंहिंजी अख़बार जंहिंजो नालो शमशीर इस्लाम हो सा लेथो ते छपिजी ग़ालिबन दादूअ मां निकिरंदी हुई। नाले जे ॿिनि पासनि खां ॿ तरारियूं ॾेखारियूं वेंदियूं हुयूं, जेके कातबनि जी करामत सबबि कॾहिं लठियूं थी पवंदियूं हुयूं ऐं कॾहिं लकुण वांगुरु ॾेखारिबियूं हुयूं, ऐं कॾहिं त सॼो उनवान अहिड़ी तरह गोल मोल थी वेंदो हो जो न अख़बार जे नाले जो पतो पवंदो हो ऐं न इस्लाम जे उन्हनि तलवारुनि जो। उहो पीर साहिब जी नौखेज़ीअ जो किसो आहे। उनखां पोइ पीर साहिबु अलीगढ़ तालीम हासिलु करण लाइ वियो।